सिंधी वीडियोस ठाहींदो आहियां, सिंधियत जे बारे में ठाहींदो आहियां। त तव्हांजी स्टाइल में सिंधियत जे लाइ कुझु ॿुधाईंदा असांजे दर्शकनि खे? तो दोस्तों, सिंधियत हूँ तो एक्चुअल में 4.5 अखरनि जो नालो आहे। सिंधी 2.5 अखर, सिंध बि 2.5 अखर, पर इन्हनि 2.5 अखर में चई 2.5 अक्षर प्रेम का पढ़े सो पंडित होए। वाह साईं वाह। हा, इन्हनि 2.5 अखरनि में असांजी सॼी सिंधियत ई भरियल आहे। सिंधियत एक्चुअल में तो असांखां फुरिजी वई, फुर थी वई, लुट थी वई। जीअं न भई रातो रात डाकियो आया सॼे गांव खां, त सिंधी जीअं सिंध मां आया वीचारा लुटजी फुरिजी त आया हुआ। रातो रात उन्हनि खे पंहिंजो वतन, पंहिंजी उहा धरती, उहा पंहिंजी ॿोली, उहे भाउर, उहे ज़मीनूं, जाइदादूं, मकान, दुकान सभु छॾे एज़ इट इज़ वीचारा रातो रात हलिया आया। पर सिंधी भले सभु कुझु छॾे आया, उन खां पोइ बि 2 शयूं पाण सां गॾु खयूं। हिकिड़ी त असांजा जेके सिंधी संस्कार हुआ, सिंधी ॿोली जेका असांजी रग रग में समायल हुई, हिकिड़ी उहा सिंधी जेको आहे सो सिंधी ॿोली खणी आया, जेको असांजी जेके संभालण हुआ, जेके असांजी यादियूं हुयूं। वॾनि खां ईअं ॿुधायां, अरे तोखे कहिड़ी ख़बर आहे असांजे सिंध में छा थींदो? भाई उहो त तव्हां ॾिठो न, असां थोरी ॾिठो। पर एक्चुअल में इन करे कंहिं कवि चई सिंधियुनि छॾी सिंधड़ी, सिंधियुनि छॾी सिंधड़ी, पर सिंधियत खयऊं साण, पखा पंहिंजे पिरियुनि जा अला विसरनि कीन वखाण, हाणे घोरे पंहिंजो पाण, असीं हलिया आयासीं हिंद में। हिंद में त हलिया आयासीं, पर सिंधी ॿोली कोन छॾे आयासीं हुते, उतां उहा खणी आयासीं। असांजे वॾड़नि जो वरसो, मीरास मुंहिंजी, ॾिसां सिंधी औज ते आहे आस मुंहिंजी, लिपि पंहिंजी हूंदे, ॿोली पंहिंजी हूंदे, वठां छो उधारी, अकल आऊं विसारियाड़े कीअं सिंधी सुवारी, सचल शाह सामीअ सिंधी ॿोली प्यारी। अरे ॿोली सां त असांखे प्यार हुजण ई खपे, ऐं आहे हेसिताईं त असां संभाले रखिया। जेसिताईं असांजी वॾी उहा पीढ़ी जेका हुई, तेसिताईं त हली पई सिंधियत बि, सिंधी ॿोली बि हर घर में। पर ॾिसां पियो त हींअर धीरे धीरे सिंधीअ खां असीं परे थी पंहिंजे ॿारनि सां बि हिंदीअ में ऐं अंग्रेज़ीअ में था ॻाल्हायूं। माना भले ॻाल्हायो न, उन्हनि सां अंग्रेज़ीअ में बि ॻाल्हायो, उन्हनि खे अंग्रेज़ीअ में पाढ़ियो, ज़रूरी आहे। सुभाणे जो उनखे सुभाणे इंग्लैंड में, लंडन में नौकिरी मिले छोकिरे खे, जा उते सिंधी हलंदी न जे बाबे जी, उते त अंग्रेज़ी ज़रूरी आहे। अंग्रेज़ी पाढ़ियो, सेखारियो। पर जेॾी महिल घर में पंहिंजा परिवार जा गॾु आहियो, त ओॾी महिल सिंधी ॻाल्हायो, जीअं उनखे सिंधीअ जो ज्ञान रहे। ऐं गॾोगॾु जिते 4 भाउ सिंधी गॾिजो था, उते त सिंधी ई ॻाल्हायो। हा, ॿी ॿोली छो? इन करे चई न, लिपि पंहिंजी हूंदे, वठां छो उधारी। चरिया ॿार आहियूं, असांजी पंहिंजी ॿोली सो अहिड़ी शाहूकार ॿोली, अंग्रेज़ी सुञी ढींगी भाषा, जंहिंमें कुल अखर 26, हिंदी असांजी मातृभाषा इंडिया जी, उन में 35 अखर, असांजी सिंधी ओहो शाहूकार 52 अखर। माना असांजी ॿोली उहा हिकु रिज़र्व बैंक आहे। असां रिज़र्व बैंक जा मालिक हूंदे, ऐं असीं जेको आहे सो कोऑपरेटिव बैंक खां लोन खणूं, अंग्रेज़ीअ में ॻाल्हायूं। असांखे बुरी मरण खपे, असांजी पंहिंजी ॿोली आहे न। अरे कुत्ता जानवर जेके असीं पालींदा आहियूं, उन्हनि खे बि पंहिंजी ॿोली मिठी हूंदी आहे। जी बिल्कुलु। कुतो न को गुजराती पढ़ियल हूंदो आहे, न को हिंदी, न को इंग्लिश, न को छा। पर तंहिंखां पोइ बि जंहिं बि घर में, जंहिं बि परिवार में रहंदो आहे, त उते जी ॿोली ॻाल्हाईंदो आहे। पर जेॾी महिल 4 कुता पाण में गॾजंदा आहिनि न, उहे पंहिंजी ॿोली में ॻाल्हाईंदा आहिनि। जे भाषा वारो जो उन भाषा सभु सम्झंदो आहे, सभु सम्झंदो आहे। ॾिसो न, तव्हांखे भई कंहिं कुते खे सम्झो कंहिं गुजराती पालियो, त गुजराती हुनखे अंग्रेज़ी में सॾु कोन कंदो, न को हिंदी में सॾु कंदो। उहो गुजराती में चवंदा, ले टोमीड़ा, ले चोजो भैया भैया, त पुछ खे लोॾींदो लोॾींदो, ढिड़िंग सिधो थिए त पंहिंजे माइट वटि बीहंदो, हुकुम करो मेरे आका। बिल्कुलु। साॻी कुते खे अंग्रेज़ पालियो,
त नेचुरली मूं हुन सां अंग्रेज़ी में ॻाल्हाईंदो Tommy, come on, darling, Tommy, come on. अची गे त पुछे लोॾींदो अची हथी में हुनजे हथ में चढ़ी वेही रहंदो पर साॻे कुते खे कंहिं सिंधीअ पालियो सिंधी त सिंधीअ में ई ॻाल्हाईंदो अरे मोती अरे केंढा में अरे जर्दा हया अरे मरी हेडा मौत पिया समझी वेंदो त मुंहिंजो माइट मूंखे सॾु पियो करे मुंहिंजो मालिक मूंखे सॾु पियो करे त पुछ खे लोॾींदो कुॾंदो टुपंदो सिधो अची मालिक जे अॻियां ॼिभ ॿाहिरि कढी ईअं अची बीहे थो माना उहो सिंधी बि सम्झे थो अंग्रेज़ी बि सम्झे थो गुजराती बि सम्झे थो हिंदी बि सम्झे थो पर जेॾी महिल चार कुता पाण में गॾजंदा आहिनि न उहे पंहिंजी उन्हनि जी पर्सनल हिकिड़ी ॿोली आहे सुबुह पाण कोन जेके कुता पालींदा आहियूं उन्हनि खे रोज़ सुबुह जो वठी ईंदा आहियूं सैर कराइण न हक़ीक़त त इहा आहे जो उनखे वठी ईंदा आहियूं ॿाहिरां हजम कराए हा ॾही जेको कल्ह सॼो ॾींहुं माल खाधो अथई पोइ उनखे वठी ईंदा आहियूं ॿाहिरि त उते जेके चार कुता पंहिंजो पाण में गॾजंदा आहिनि उते न को अंग्रेज़ी में ॻाल्हाइनि न को हिंदीअ में न को गुजरातीअ में न को सिंधीअ में उते वरी छो जो चारई कुता हिकिड़ी डिज़ाइन वारा आहिनि न त उहे वरी हिनजी पंहिंजी हिकिड़ी पर्सनल ॿोली आहे उहो उन में ॻाल्हाईंदा आहिनि माना राति मुंहिंजे मालिक वटि महिमान आया हा मुर्गी ठही हुई पर भेण हलियो वेठो जेको आहे सो ॻरी वियो हुयो जो चवंदा उहो चॿारे विया उहो बि मूंखे कोन मिलियो आहे हाणे वठी आयो आहे भई हजम छा कयां चवण जो मतिलबु उहे कुता पंहिंजी ॿोली में इन करे ॻाल्हाईंदा आहिनि की असांजा मालिक बि असांजी ॿोली न सम्झी सघनि दादा कुता ॿिला उहे उन्हनि खे बि पंहिंजे जेको आहे सो ॿोलीअ सां प्यारु आहे असीं त जेको आहे सो इंसान आहियूं असांखे त जेको आहे सो असांजी ॿोलीअ सां प्यारु हुजणु खपे इन करे दोस्तो मां ख़ुशि आहियां अॼु सिंधी भाऊ सां गॾिजी करे मां ख़ुशि आहियां तव्हां सां मिली करे ऐं तव्हांजो ॾाढो शुक्रगुज़ार आहियां त तव्हां ॿ शब्द सिंधी हिन जेको ॻाल्हि कई थी भाऊ असां सिंधी भाषा ऐं ॿोलीअ जे वधारे लाइ सिंधियत जे वधारे लाइ सिंधीअ में वीडियोस ठाहियूं पिया सिंधी भाऊ नाले जी हिननि जी चैनल आहे त दोस्तो उनखे